अध में न चढ़े सघंदो। कहाणी जीअं असांजे सेशन जो मौज़ू आहे नई ऐं पुराणी। मां चवां थो कहाणी नई पुराणी थींदी कान्हे, या त नई थींदी आहे या पुराणी थींदी आहे। अॼु बि पुराणी कहाणी लिखी वञे थी पई। ऐं जेकॾहिं तव्हां मोटी वञो शॉर्ट स्टोरी जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था, जेको सेशन आहे शॉर्ट स्टोरी, कहाणी शॉर्ट स्टोरी, असां जेकॾहिं शॉर्ट स्टोरी ॾांहुं वञूं था पिया, असांखे जेके पंहिंजा सीनियर कहाणीकार मिलिया ऐं उन्हनि खे जॾहिं असां, जीअं तव्हां ॿुधायो 74 में मुंहिंजी पहिरीं कहाणी पढ़ी, महिरबानी तव्हांखे यादि आहे या तव्हां कुझु पढ़ी आहियो को प्रोफाइल, त 74 में हक़ीक़त ई आहे उहा। जीअं कहाणी जो तव्हां ज़िक्र कयो ज़ख़्मी दिलि, मुंहिंजा कहाणियुनि जा 5 किताब छपियल आहिनि, पर उन मां कंहिं बि किताब में शामिलु न आहे। अमर जलील पंहिंजी कहाणियुनि खे, केतिरनि कहाणियुनि खे, अमर जलील कुझु किताब सुगंध पब्लिकेशन जे पारां मूं छपराया हुआ, पर मूं ॾिठो पए त हुन जूं उहे पुराणी कहाणियूं उन मां हिकिड़ी बि शामिलु कोन हुई। ऐं पोइ हिकिड़े मरहले ते हुन हिकिड़ो किताबु छपरायो पंहिंजे कहाणियुनि जो, जंहिंजो हुन उनवान ॾिनो रद्द थियल कहाणियूं। ऐं पोइ वरी जॾहिं हुनजो ॿियो एडिशन आयो त रद्द थियल जे बजाय हुनखे इंदिरा करे छॾियो, किताब जो नालो ई मटाए छॾियईं। त असल में थिए ईअं थो पियो, जीअं तव्हां 74 जी उन कहाणी जी ॻाल्हि कई ऐं मुंहिंजे कंहिं किताब में शामिलु न आहे अॼु ताईं, थी सघे थो कॾहिं मां हुनखे शामिलु करे छॾियां, त जॾहिं स्टडी न आहे तव्हांजी। असांजे लेखक जो अलमियो इहो आहे, असांजो दौरु, मुंहिंजो दौरु जेको लिखण जो, उहो दौरु इहो हुयो त किताब ॾाढा घटि छपबा हुया। हैंड कंपोज़िंग जो ज़मानो हुयो, 8 पेज हिकिड़े ॾींहं में छपबा हुया ऐं पब्लिशर खे इंतज़ारु करिणो पवंदो हुओ शाम थियण जो। ऐं मदद साहब जो तजुर्बो हूंदो, सीनियर लेखक हिते वेठा आहिनि, त शाम जो वञो तव्हां प्रेस ते, 8 पेजनि जा प्रूफ ॾिसो, वरी 2 कलाक वेहो ऐं वरी उहे प्रूफ दुरुस्त थियनि, पोइ ॿिया प्रूफ ॾिसो, उन खां पोइ 8 पेज छपबा हुया। हिकिड़ो किताबु छपजणु तमामु वॾो मरहलो हूंदो, 2-2 महीना 3-3 महीना हिकिड़ो किताबु छपाइण ते लॻी वेंदा हुया। हाणे कंप्यूटर में हिकिड़ी राति में सॼो कुझु कंपोज़ थी थो वञे, वञी ॾिसो। इहा जेका तेज़ी अची वई आहे, इन तेज़ी असांखे फ़ाइदो बि ॾिनो आहे ऐं नुक़सानु बि ॾिनो आहे। त उहो जेको दौरु हो असांजो, किताब घटि हुया ऐं पढ़ियोसीं त अज़ीम कहाणीकारनि जूं अज़ीम कहाणियूं, किताबु छपियो हिकिड़ो। शायदि तव्हांजे सीनियर राइटर आहे, तव्हां सभिनी घटि में घटि स्टेज ते वेठल या हिते सीनियर राइटर वेठा आहिनि, अदी नूरुल्लाह शाह वेठी आहे, अख़लाक अंसारी, ॿिया इहे दोस्त सीनियर, उन्हनि उन दौर में इहे कहाणियूं पढ़ियूं हूंदियूं। त उहे जॾहिं पढ़ियो त अज़ीम कहाणीकारनि जूं अज़ीम कहाणियूं, नंढासीं ॿार हुआसीं, दुनिया जी कहाणी जी ख़बर कोन हुई, वधि में वधि उर्दूअ जूं कहाणियूं जेके ट्रांसलेट थी आयूं ॿाहिरियूं, या कृष्ण चंद्र ऐं मिंटो खे पढ़ी सघियासीं। ऐं जॾहिं उहो पढ़ियोसीं त सम्झोसीं त अज़ीम कहाणी ईअं ई हूंदी। ऐं उन खां पोइ अॻियां हली हिकिड़े मरहले ते अदी नूरुल्लाह शाह वेठी आहे, अदी जे घर बि डिस्कस थियो मुंहिंजो मामिलो उहो। ऐं मूंखे सुल्ताना सिद्दीक़ीअ हम टीवी जॾहिं हुन शुरू कयो त मूंखे चयईं त दुनिया जूं अज़ीम, तव्हां बि ॻाल्हि ॿुधी हूंदी, आम तौर ते चयो वेंदो दुनिया जी अज़ीम कहाणी सिंधीअ में लिखी वई आहे। त सुल्ताना सिद्दीक़ीअ मूंखे सॾे चयो त ॿुधूं था दुनिया जी अज़ीम कहाणी सिंधीअ में लिखी वई आहे, हाणे तूं हिकिड़ियूं 13 कहाणियूं सिलेक्ट कर ऐं उर्दूअ में मूंखे ड्रामेटाइज़ करे ॾे त मां टी वी ते हिकिड़ी सीरीज़ थी शुरू कयां। तव्हां यकीन कयो त मूं वटि जेतिरा बि किताब कहाणियुनि जा ज़ाहिर वॾे में वॾी कलेक्शन मूं वटि कहाणियुनि जी हूंदी, ऐं उनखां अलावा बि मूं ॿाहिरि निकिरी बि खोटराई कई ऐं मूं सिंधी कहाणीअ जी सम्झो त 15 साल पहिरें हिकु दफ़ो ॿीहर सॼियूं वराए खां अलाए केतिरियूं बेशुमार कहाणियूं पढ़ियूं। ऐं अदी नूर जे घर हिकिड़े ॾींहुं वेठा हुजऊं त मूं अदी नूर खे चयो, मूं चयो अदी अज़ीम कहाणी त मिले ई कान थी पई। मूं के 2 या 3 कहाणियूं चूंडे मैडम खे ॾिनियूं ऐं मूं उहे ड्रामेटाइज़ करे ॾिनियूं। ऐं जॾहिं अज़ीम कहाणीकारनि जूं अज़ीम कहाणियूं वारो उहो किताबु पढ़ियो त उन में हिकिड़ी कहाणी त अहिड़ी, मां नालो न खणंदुसि, सीनियर लेखक आहिनि, एतिराम आहे उन्हनि जे लाइ, को दुनिया में आहे को न आहे, त हुन में हिकिड़ी कहाणी अहिड़ी जेका कहाणी जी टेक्निक ते बि पूरी नथी लहे। हाणे जॾहिं हीउ दौरु जेको आहे उहो बदिलिजी चुको आहे, दुनिया सॼी जेको आहे बदिलिजी चुकी आहे, ऐं को किताबु जेको असांखे न मिलंदो ॻोल्हींदा वतंदा हुआसीं। हाणे तव्हांजे मोबाइल फ़ोन ते तव्हां जंहिं किताब खे ॻोल्हियो, तव्हांखे दुनिया जा केतिरा किताब, केतिरियूं लाइब्रेरियूं ऑनलाइन मिलनि थियूं। सिंध सलामत नौजवान असांजो सुलेमान वसाण सिंधीअ जा समय किताब अपलोड करे छॾिया आहिनि। हाणे तव्हांखे पढ़णु ॾाढो आसान थी पियो आहे। हिकिड़े तव्हांखे एंड्रॉइड सेट ते तव्हां दुनिया जो वर्ल्ड क्लासिक खां वठी मॉडर्न लिटरेचर ताईं तव्हां पढ़ी सघो था। मसइलो इहो आहे त असांजे लाइ बि असांजे सीनियर्स चयो भई पढ़ो, जेसिताईं न पढ़ंदो अॻिते न हली सघंदो, सुठी कहाणी न लिखी सघंदो। ऐं
इहा साॻी ॻाल्हि अॼु बि मौजूदु आहे। मां एतिराफ़ु कयां थो पियो, जीअं मूं पंहिंजी कहाणीअ लाइ चयो ज़ख़्मी दिलि कंहिं किताब में शामिलु कोन्हे, ऐं मूं किथे लिखियो, अवामी आवाज़ वारनि मूंखां को सुवालु पुछियो, अख़बार वारनि, मूं हुनखे जवाब में चयो तूं इब्तिदाई दौर में मां सम्झां थो मूं ॾाढियूं बेकार क़िस्म जूं कहाणियूं लिखियूं। ज़ाहिर स्टडी कोन्हे, पढ़ण खां सवाइ लिखणु शुरू कयो, शौक़ु हुयो, लिखणु शुरू कयो। नौजवान जेको अॼु तव्हां जंहिंजे लाइ चओ था रिपोर्टिंग करे थो, उनखे कहाणीअ ते स्टडी करणु खपे, कहाणी जी टेक्निक खे सम्झणु खपे, आखाणी ॿुधाइण जे आर्ट खे सम्झणु खपे। ऐं आखाणी ॿुधाइण जो आर्ट मां चवां थो लोक कहाणियुनि खां वठी शुरू करे त पोइ अमर जलील ताईं ऐं जमाल बड़े खां शुरू करे अमर जलील ताईं हलियो अचे, अदी नूरुल्ला शाह आहे, शौकत शोरो आहे, मदद साहब आहे, इवन तव्हां जूं कहाणियूं मूं पढ़ियूं आहिनि, तारक जूं पढ़ियूं आहिनि। त आखाणी ॿुधाइण जो जेकॾहिं जेसि ताईं आर्ट न आहे तेसि ताईं सुठी आखाणी नथी लिखी सघिजे। ऐं ॿियो बिना मुशाहिदे जे लिखी वञे थी। हाणे मां ताज़ो फेसबुक ते हिकिड़ी फ्लैश स्टोरी पढ़ी, यादि आहे मूंखे, लेखक जो नालो न खणंदुसि मां, नौजवाननि खे हिमथाइणु खपे। हुनजो किताबु रिसेंटली फ्लैश स्टोरीज़ जो किताबु छपियो आहे, मूं बि फेसबुक ते ॾिठो। आखाणी इहा हुई त हिकिड़ो भाउ सकरात में आहे, गौर कजो सकरात जी कैफ़ियत छा हूंदी आहे। हिकिड़ो भाउ, कहाणी एतिरी आहे, हिकिड़ो भाउ सकरात में आहे, पंहिंजे भाउ खे घुराए थो ऐं पंहिंजे जॻह जा काग़ज़ात कढी हुनखे ॾिए थो ऐं चवे थो मूं तोसां सॼी ज़िंदगी ज़ुल्म कयो, मूंखे माफ़ु कजांइ। हाणे सकरात में पियल माण्हू ॻाल्हाए थो। असां लफ़्ज़नि खे, लफ़्ज़नि जी माना खे सम्झण जे खां सवाइ जेकॾहिं इस्तेमालु कंदासीं ऐं पढ़ण खां सवाइ जेकॾहिं लिखणु शुरू कंदासीं त पोइ ईअं थींदो त उहा कहाणी पोइ रिपोर्टिंग थी वेंदी। ज़ैब साहब जी, हींअर तव्हां फ्लैश कहाणी जी ॻाल्हि कई, ज़िक्र कई, त फ्लैश कहाणी जो हींअर दौरु हले पियो, काफ़ी माण्हू फ्लैश कहाणियूं लिखनि पिया। तव्हां बि काफ़ी फ्लैश कहाणियुनि जे हवाले सां काफ़ी कहाणियूं लिखियूं आहिनि। हेमंगवे जी हिकिड़ी कहाणी मुंहिंजे ख्याल में फ्लैश कहाणी नंढी मूंखे यादि थी अचे त हुन लिखियो त बेबी शूज़ फॉर सेल नेवर यूज़्ड। स्टोरी आहे, हा, हिकिड़ी नंढी मतिलबु उनवान समेत छहनि लफ़्ज़नि जी कहाणी हुई। ठीकु आहे। मुंहिंजो सुवालु इहो आहे त तव्हां बि हिकिड़ा सीनियर कहाणीकार आहियो, कहाणियूं लिखियूं आहिनि, ड्रामा लिखिया आहिनि, मदद साहब असां सभिनी लिखियो आहे, ऐं कहाणी जूं हिकिड़े लवाज़मात आहिनि, कहाणी जो हिकिड़ो ख़ासि सांचो आहे। ठीकु आहे न, उनखे छॾे करे तव्हां छा सम्झो था त फ्लैश कहाणी जॾहिं असां लिखूं था, तव्हां लिखो था या ॿियो कोई लिखे थो, त छा उहो सिक पूरी करे थी कहाणी वारी, या उहो तन चुसाए थी कहाणी, उहा उन लाहे थी, उहा जेका कहाणी जी शॉर्ट स्टोरी जी जेका फॉर्मेट आहे। मां तव्हांजी ॻाल्हि कम्यूनिकेट थी वई आहे मूं ताईं। मूंखे काविश मां कॉलम त मां काफ़ी 12 साल थिया लिखंदो रहियो आहियां, ऐं पोइ उतां ई फरमाइश ते हफ़्ते में हिकिड़ी कहाणी ॾियो, त मूं इनकार कयो, मूं चयो मां ड्रामो थो लिखां। 2-4 दफ़ा हुन दोस्त चयो, ऐं ज़ाहिर आहे त कॾहिं कॾहिं दोस्तनि खे ओबलाइज़ करण जे लाइ ठीकु आहे, मूं चयो लिखी थो वठां। मूंखे चयईं त 200 लफ़्ज़नि जी कहाणी खपे, त मूं हुनखे चयो मूं ते पाबंदी न मड़ियो, उहा 50 लफ़्ज़नि जी बि थी सघे थी, 200 लफ़्ज़नि जी बि थी सघे थी। कॾहिं कॾहिं उहा जेका तव्हां चओ था न सिक लाहे थी, जेकॾहिं सिक न लाहे आहे त हीअ जेके मूं 100-125 कहाणियूं गुज़िरियल 2-2.5 सालनि में लिखियूं आहिनि, जेका हर हफ़्ते छपिजे थी, इन खां पहिरें मूंखे यादि अचे थो पियो त मूं 8-10 अहिड़ियूं कहाणियूं जेके घणो करे त रियल वाक़िया हुया, पर मूं उन्हनि खे बेसिकली आम फिक्शनिस्ट, त मूं उनखे कहाणीअ वारे रूप में फेसबुक ते लिखी छॾे ॾिनो। ऐं पोइ जॾहिं मूंखे चयो वियो त मूं पहिरें त इनकार कयो, पर पोइ मूं हिकिड़ियूं ईअं 50 लफ़्ज़नि जी हिकिड़ी मूं वटि शइ पियल हुई, जेका मूं फेसबुक ते ई पोस्ट करे छॾिया, मूं हुनखे मोकिले छॾी, ऐं उतां हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो, रिस्पॉन्स अचणु शुरू थियो। ऐं जॾहिं मूं हुनखे कंटिन्यू कयो, मूंखे लॻे थो त मां जेका कहाणी उहा 200 लफ़्ज़नि में लिखां थो, पाण हुननि जी महिरबानी आहे त कॾहिं उहा 800 लफ़्ज़ बि थी वेंदी आहे, त उहा का ॿियूं शयूं हटाए मूंखे मुंहिंजो स्पेस बहरहाल मैनेज कंदा आहिनि। त जेकॾहिं मूं 50 लफ़्ज़नि जी कहाणी लिखी आहे, मां हुन मां सेटिस्फाई आहियां, ऐं जेकॾहिं उहा 800 लफ़्ज़नि जी बि आहे त मां सेटिस्फाई आहियां। जंहिं ॾींहुं मूं सम्झो त मां थोरनि लफ़्ज़नि में पंहिंजी ॻाल्हि कम्यूनिकेट नथो करे सघां, त मां न लिखंदुसि। ॻाल्हि इहा आहे त जेका तहरीर जेतिरा लफ़्ज़ घुरे थी, उन खे ओतिरा लफ़्ज़ ॾियो, उन खे हिकिड़ो बि लफ़्ज़ वधीक न ॾियो,
तहरीर पंहिंजा लफ़्ज़ पाण खणी ईंदी आहे। राइटर खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त पंहिंजा लफ़्ज़ पाण खणी ईंदी आहे, पंहिंजो किट वॾे में वॾो पाण हूंदो आहे, लिखंदो ऐं वरी जेकॾहिं पढ़ंदो त हुनखे ख़बर पवंदी त हुन मां कहिड़ो जुमिलो आहे जेको मूं रिपीट कयो आहे, कहिड़ो जुमिलो मां कढी छॾियां त हुन ते को फ़र्क़ु नथो पवे, त हुनखे पाण ख़बर पवंदी त केतिरो इहो आहे मुख़्तसर थी सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि हिते तव्हांखे मां ॿी बि ॿुधायां त तव्हां जीअं चयो त मां उन मां सेटिस्फाई आहियां या न, या उनखे उहो सभिनी जे लाइ ॻाल्हि थी सघे थी पई, हिकिड़ो जनरल सुवालु आहे, ऐं पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस थो शेयर कयां त मुंहिंजे मथां जेकॾहिं हिकिड़ी त शॉर्ट स्टोरी जेका मां लिखंदो पंहिंजी मर्ज़ीअ सां लिखंदोसि, घणो करे मूं हिकिड़ी सिटिंग में लिखियूं, धुंध में गुम थियल मंज़र कहाणी 25 सिफ़नि जी 3-4 सिटिंग्स में लिखी। ऐं हीअ जेको 2-2.5 साल आहिनि, इन में जेके फ्लैश स्टोरी मां लिखां थो, मूंखे जंहिं ॾींहुं छपिजे थी उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मां मंझंदि जो सोचां थो मूंखे लिखिणो आहे, किथां न किथां दिमाग़ में का शइ अचे थी पई, ऐं मां एंड टाइम ते 5 जो टाइम आहे त 6 बि थी वेंदा आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त लिखंदे मूंखे अहसासु थींदो आहे त न, हीअ स्टोरी जेका आहे हीअ हिकिड़ी लेंथ घुरे थी पई, ऐं पोइ यकीन कयो त मां रोके छॾींदो आहियां त न, हीअ हिकिड़ी शइ लफ़्ज़ घुरे थी, हीअ 1000 खां मथे लफ़्ज़ घुरे थी, 2000 लफ़्ज़ थी सघनि था, मां उहो रोके छॾींदो आहियां, ऐं पोइ कोशिशि कंदो आहियां त कुझु न कुझु मैनेज करे वठां त करे सघिजे थो पियो। मां बहरहाल या हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि, हिकिड़ो फ्लैश फिक्शन जो हिकिड़ो ट्रेंड हले पियो, त मां इहा ॻाल्हि पंहिंजे पारां चवणु चाहींदुसि, मूंखे हुन में का तशनगी महसूसु नथी थिए, ऐं जॾहिं तशनगी महसूसु थिए त तव्हां उनखे इंसाफ़ु नथा करे सघो त पोइ रोके छॾियो, लेंथ वाइज़ वधे थी वधाए छॾियो, ऐं जेकॾहिं तव्हांखे नथी वणे त उनखे न लिखो।